एक ॿी अहम ख़बर अव्हांखे ॾियूं मीरपुर माथिलो में रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान रहीम यार ख़ान जी अस्पताल में फ़ौत थी वियो। 2 ॾींहं अॻु दाद लगारी लिंक रोड ते कार जो मोटरसाइकिल खे टक्कर सबबि साइकिल सवार निसार अहमद जलपाणी ज़ख़्मी थी पियो हो। निसार जलपाणी खे ॻणतीअ जोगी हालत में रहीम यार ख़ान जी अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, जिथे ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। वाक़ई अफ़सोसनाक ख़बर ॿुधायूं पिया। मीरपुर माथिलो रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान रहीम यार ख़ान जी अस्पताल में फ़ौत थी वियो आहे। 2 ॾींहं अॻु दाद लगारी लिंक रोड ते कार जो मोटरसाइकिल खे टक्कर ऐं मोटरसाइकिल सवार निसार अहमद जलबाणी ज़ख़्मी थियो हो। निसार जलबाणीअ खे ॻणतीअ जोगी हालत में रहीम यार ख़ान जी अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हू फ़ौत थी वियो। के आगाह करे रहिया आहियूं। मीरपुर माथेलो रोड ते हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान रहीम यार ख़ान जी अस्पताल में फ़ौत थी वियो। इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर खुर्शीद सियाल सां ते मौजूद आहे। जी खुर्शीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ॾाढी अॻु मोटरसाइकिल ऐं कार में टक्कर लॻण सबबि दाद लगारी लिंक रोड ते मोटरसाइकिल सवार निसार अहमद जलबाणी जेको ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे मीरपुर माथिलो अस्पताल आंदो वियो, जितां ग़लती जोगी हालत में रहीमयार रेफर कयो वियो, जिते रहीमयार में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे जेको आहे दम धणी हवाले करे वियो आहे। जी ठीकु आहे खुर्शीद, वॾी महिरबानी। नाज़रीन, मीरपुर माथिलो रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान रहीम यार ख़ान जी अस्पताल में फ़ौत थी वियो आहे। जी नाज़रीन, ॿुधायूं पिया मीरपुर माथिलो में रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान फ़ौत थी वियो आहे।